भानसदाबाद रिपोर्ट आशिक मेंगल। भानसदाबाद बॉयज़ डिग्री कॉलेज में स्पोर्ट्स वीक शुरू। रांदियुनि जा ज़बरदस्त मुक़ाबला कराया विया। गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज भानसदाबाद में स्पोर्ट्स वीक शुरू थी वियो आहे। स्पोर्ट्स वीक जो इफ़्तिताह कॉलेज जी अॻूणे प्रिंसिपाल ऐं तालीमदान प्रोफेसर रिटायर्ड अली अकबर मेमन कयो। उन मौक़े ते प्रिंसिपाल प्रोफेसर अब्दुल सत्तार कल्होड़ो, इंचार्ज डायरेक्टर फिज़िकल एजुकेशन शुएब अहमद, प्रोफेसर सैयद मोहम्मद सलीम शाह, नदीम अब्बासी ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। स्पोर्ट्स वीक दौरान शागिर्दनि विच में रसाकशी, डोड़, लॉन्ग जंप, वॉलीबॉल ऐं ॿियनि रांदियुनि जा मुक़ाबला कराया विया, जंहिंमें शागिर्दनि भरपूर दाद हासिल कयो। उन सिलसिले में कॉलेज जे प्रिंसिपाल प्रोफेसर अब्दुल सत्तार कल्होड़ो ॿुधायो त गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज भानसदाबाद में पहिरियों भेरो स्पोर्ट्स वीक मल्हायो पियो वञे, जेको 10 मार्च खां 17 मार्च ताईं जारी रहंदो। हुन चयो त रांदियूं सिहत लाइ इंतिहाई अहम आहिनि। इवेंट जो मक़सदु नौजवान शागिर्दनि जो लाड़ो सेहतमंद सरगर्मियुनि ॾांहुं करणु ऐं उन्हनि जूं लिकियल सलाहियतुनि खे ज़ाहिर करणु आहे। हुन चयो त इवेंट में बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ शागिर्दनि खे इनाम पिणु ॾिना वेंदा।